नशर अफरोज़ में रिपोर्ट कर रहा है रिजवान अली जुमानी। सिंध सेहत खाते जी हेल्थ सेक्रेटरी रेहान इकबाल बलोच मोरो सिविल अस्पताल जी इमारतुनि ऐं एमरजेंसी वार्ड दवाउनि जे स्टोर गोदाम जो दौरो करे जाइज़ो वरितो ऐं मीडिया खे दवाउनि जे स्टोर जी रिकॉर्डिंग करण खां पिणु रोके छॾियो ऐं मीडिया खे मौक़िफ़ ॾियण खां पिणु इनकार करे सिधो MS मोरो जे ऑफिस में DHO नशर अफरोज़ गुलाम कादिर बख्श चांडियो ऐं अॻूणे MS डॉक्टर रेहाना मेमन शिराज मेमन ऐं ॿियनि मख़सूस अस्पताल स्टाफ सां मीटिंग करे ॿाहिरि निकितो त मीडिया वारा अॻी दग झले लोगा खणी बीठल हुआ, छाकाणि त पहिरियां मीडिया खे मौक़िफ़ ॾियण खां सेक्रेटरी इनकार कयो हो। पोइ जीअं आयो त साफ़ सवाल जवाब करण लॻसि, जिन सवाल जवाबनि जा ख़ासि जवाब सेक्रेटरी हेल्थ न ॾिना, जंहिंमां साफ़ ज़ाहिर थियो त सेक्रेटरी हेल्थ करप्शन में भाङे भाईवार बणियो। जेको बि ऑफिसर मोरो सिविल अस्पताल जो दौरो करण अचे थो, ख़बर नाहे त ऑफिसरनि सां कहिड़े बंदि चैम्बर में गुफ़्तगू कई थी वञे। जो निकिरण शर्ती मीडिया खे चवे थो सिविल अस्पताल ते हथु हल्को रखो, मतिलबु निंधण के रंधिणी में रोलो आहे ऐं सभु भाङे भाईवार बणियल आहिनि। सिंध में 17 सालनि खां PP हुकूमत करे रही आहे, मगर सिंध जी सिहत खाते समेत समूरनि इदारनि जा कम पूरा कया विया आहिनि।